ख़बर मां ताईं पहुचाईंदा हलूं त पेशावर हाईकोर्ट पाकिस्तान में टिकटॉक तां पाबंदी हटाए छॾी आहे। अहम ख़बर है मांखे अपडेट कंदा हलूं त पेशावर हाईकोर्ट के चीफ जस्टिस कैसर रशीद टिकटॉक ते गैर इख़लाक़ी मवाद अपलोड करण ख़िलाफ़ दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में DGPTA ऐं दरख्वास्तदार जा वकील अदालत में पेश थिया। मांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त पेशावर हाईकोर्ट पाकिस्तान में टिकटॉक तां पाबंदी ख़त्म करे छॾी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर मां ताईं पहुचायूं पिया। पेशावर हाईकोर्ट पाकिस्तान मां टिकटॉक तां पाबंदी हटाए छॾी आहे। पेशावर हाईकोर्ट के चीफ जस्टिस कैसर रशीद टिकटॉक ते गैर इख़लाक़ी मवाद अपलोड करण ख़िलाफ़ दरख्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में DGPTA ऐं दरख्वास्त गुज़ार जा वकील अदालत में पेश थिया। अदालत DGPTA खां सवाल कयो त DG साहब अञा ताईं कहिड़ो एक्शन वरितो अथव। उन ते DG ॿुधायो त असां टिकटॉक इंतिज़ामिया सां ॿीहर इन मसइले ते आवाज़ उथारियो आहे। टिकटॉक फोकल पर्सन बि हायर कयो आहे, जेतिरो बि गैर इख़लाक़ी मवाद ऐं गैर क़ानूनी शयूं अपलोड कयूं वयूं आहिनि उनखे ॾिसंदो।